नाज़रीन, क़ौमी असेंबली जे मेंबर ऐं सोशल वेलफेयर कमेटी जामशोरे जे चेयरमैन सरदार सिकंदर अली राव फोटो चयो आहे त सिंध हुकूमत ज़िले जामशोरे में ख़ासि तौर ते तालकनि जी तरक़ी ते ख़ासि ध्यानु ॾेई रही आहे। उन ॾिस में तेल ऐं गैस पैदा कंदड़ मुख़्तलिफ़ कंपनियुनि मां ज़िले जी तरक़ी ऐं समाजी भलाई वारे कमनि लाइ मिलंदड़ फंड तालीम, सिहत, पीअण जे पाणी, ड्रेनेज ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी फराहमी लाइ साफ़ ऐं शफ़ाफ़ तरीक़े सां ख़र्च कया वेंदा त जीअं अवाम खे वधि में वधि फ़ाइदो हासिल थी सघे। सरदार सिकंदर अली दरबार हाल जामशोरे में सोशल वेलफेयर कमेटी जे गॾिजाणी जी सदारत हेठि कई। उन मौके ते MPA मलकस सिकंदर, MPA हिना दस्तगीर, डिप्टी कमिश्नर जामशोरो कैप्टन रिटायर फरीदुद्दीन मुस्तफ़ा खां अलावा पेट्रोलियम ऐं ज़िले जा लाॻापियल ऑफिसर पिणु मौजूद हुआ। गॾिजाणी जी सदारत कंदे MPA सिकंदर अली लाॻापियल अमलदारनि खे सख़्ती सां हिदायत कई त हू ज़िले में सुस्त रवैये जो शिकार तरक़ियाती रथनि ख़ासि तौर ते स्कूलनि ऐं सिहती मरकज़नि जी मरम्मत, RO प्लांट जे कम खे तेज़ ऐं मियार मुताबिक़ जल्द मुकमल कनि त जीअं ज़िले में रहंदड़ अवाम खे तालीम, सिहत ऐं पाणी जूं बुनियादी सहूलियतूं फराहम थी सघनि। उन मौके ते डिप्टी कमिश्नर ॿुधायो त ज़िले में पेट्रोलियम कंपनी पारां मुख़्तलिफ़ हंधड़ स्कीमूं 70% मुकमल थी चुकियूं आहिनि ऐं कोशिश आहे त रहियल कम जल्द मुकमल करे तालकनि जे इलाइक़नि जी अवाम खे घुर्बल बुनियादी सहूलियतूं फराहम करे सघजनि। उन मौके ते MPA मलकस सिकंदर चयो त मौजूदा सिंध हुकूमत ज़िले जामशोरे जी तरक़ी चाहे थी। उन डिप्टी कमिश्नर जामशोरे खे चयो आहे त जेके स्कीमूं मुकमल थी वयूं आहिनि उन्हनि स्कीमनि जो मयार चेक करण लाइ हिकु कमेटी ठाहे रिपोर्ट ॾिनी वञे।